Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. इन्हें मेरा फोन फड़िया वा इन्होंने मेरी मूवियां बनाई वा मैनू इन्होंने तंजीम साजी वास्ते बुलाया तीन फोन इन्हें मैनू कीते जो मेरा फोन इतों लभेगा लग पता जाएगा। फैसलाबाद में नवाज लीग MNA तलाल चौधरी ते मुबैना हमले की जांच में अगभराई न थी। पुलिस की जांच टीम कोशिशुनि बावजूद तलाल चौधरी ऐं नून लीग MNA आयशा रजब जा बयान रिकॉर्ड करण में नाकाम। लाहौर की अस्पताल में पुलिस के पहुंचण खां अॻु तलाल चौधरी के डिस्चार्ज करण जो इंकशाफ। पुलिस तलाल चौधरी जो बयान रिकॉर्ड करण बिना अस्पताल में वापस हली वही। ASP अब्दुल खालिक चयो आहे त अस्पताल पहुंचण बाद ख़बर पई त तलाल चौधरी के डिस्चार्ज कयो वियो आहे। इंतजामिया डिस्चार्ज करण वाली रसीद भी न ॾेखारी। MNA आयशा रजब घर में न हुजण सबब संदसि बयान भी रिकॉर्ड न थी सघियो। नवाज लीग MNA जो बयान रिकॉर्ड करण लाइ इस्लामाबाद वञणो पियो त ॾींदासीं। कमेटी तरफ़ां दुरियनि में ठाह कराइण वारनि ख़बरुनि जी तरतीब। तलाल चौधरी अस्पताल जो बिल अदा करण खां सवाइ हलियो वियो। पुलिस के मुंहुं ॾियण खां डिॼी रहियो आहे। वज़ीर आज़म के ख़ुसूसी मुआविन शहबाज़ गिल चयो आहे त सम्झ में नथो अचे त ॿिन्ही धुरियुनि 15 ते कॉल कई हाणे वरी बयान ॾियण खां लवाए रहियूं आहिनि। तलाल चौधरी रात जो तंज़ीम साज़ी करण कीअं वियो? अकुल जो इस्तेमाल करे ॾींहं जो वञे हा या वरी रात जो तंज़ीम साज़ी करणी हुई त पंहिंजे डेरे ते करे हा? पंजाब के सुलसमा वारे वज़ीर फयाज़ुल हसन चौहान चयो आहे त ज़ाहिर थी वियो त रात जो 3 वॻे तंज़ीम साज़ी करण जा नतीजा हथनि ऐं पेरनि जूं हॾियूं भञण जहिड़ा ई निकिरंदा आहिनि। तलाल चौधरी पंहिंजी पार्टी की औरत के हिरासां कयो। हाणे मरियम नवाज़ जो इम्तिहान आहे त केस पार्टी मां निकाली ॾिए थी या न। नवाज लीग MNA आयशा रजब ट्वीट बयान में चयो आहे त मुंहिंजो कंहिं बि वाक़े सां को वास्तो न आहे। मुंहिंजी ज़ात जे बारे में जेकी ॻाल्हियूं कयूं वयूं उहा न रुॻो मुंहिंजी पर औरत ज़ात जी बि तज़लील आहे। आऊं बि कंहिंजी माउ भेण ऐं न्याणी आहियां। ॿुधल ॻाल्हियुनि ते यकीन करे मुंहिंजी इज़त ते सवाल न उथारिया वञनि। नूरियाबाद भरसा मुसाफ़िर वेन से पेश आयल खौफनाक हादसे में फौत थियलनि जो अंग वधी 15 थी वियो। फौतुनि जी सुञाणप लाइ DNA नमूना वठण बाद लाश ईडी सर्दखाने मुंतकिल। ज़रिए मौजिब हादसे में मुसाफ़िर वेन के बाहि लगण के नतीजे में लाश मुकम्मल तौर सड़ी विया। DNA टेस्ट का सवाइ सुञाणप करण मुमकिन आहे। DNA ज़रिए सुञाणप थियण बाद फौतुनि जी लाश वारसनि हवाले कया वेंदा। गुज़िरियल रात हैदराबाद खां कराची वेंदड़ मुसाफ़िर वेन के हादसे बाद बाहि लगी वई हुई। 5 ज़ख़्मी मुसाफ़िरनि जो मुख़्तलिफ़ अस्पतालों में इलाज जारी। बची वियल वेन ड्राइवर जो चवणु आहे त मोटरवे ते वेन अॻियां कार सफ़र करे रही हुई जंहिंजो बोनट कवर ओचितो किरी पियो ऐं वेन बोनट कवर सां टकराइजण बाद पलटी थी पई, जंहिं बाद वेन के बाहि विकोड़े वई। हादसे जो कारण बणजण वारी कार जा CCTV फुटेजिस साम्हूं अची विया। फुटेजिस में कार बिना बोनट कवर जे नज़र अची रही आहे। 3 अफराद लापता हैं। 4 निकले थे यहाँ से। एक भाई कराची वहाँ से रेफर किया ना सिविल अस्पताल। वो 1 जना है, 3 जनों का पता नहीं है। बस ये मेले वाले ही है जो कर रहे हैं आना जाना ये वो कोशिश बनाना। कोई भी रास्ता नहीं है एक दूसरे से। जैसे सिविल अस्पताल का एक दूसरे से रास्ता होता भाई हमारे पास इतनी लाशें आई हैं या इतने मरीज आए हैं या हम इनके नाम ये हैं। इस अस्पताल में ये पूछो तो नूरियाबाद में मुसाफ़िर वेन के बाहि लगण के नतीजे में फौत थी वियल एक ख़ानदान जा 5 ऐं ॿिए ख़ानदान जा 3 भाती शामिल। हैदराबाद के लतीफ़ाबाद वारे इलाइक़े से वास्तो रखंदड़ ख़ानदान कराची में माइटनि से मिलण वञी रहियो हो त हादसे जो शिकार थी वियो। हादसे में ज़ख़्मी थियल घर धणी ग़ुलाम साबिर जो सिविल अस्पताल की बंस वार्ड में इलाज जारी। संदसि घर वारी कंबर बानो मोहम्मद नासिर ऐं नीगर हसन जो अञा पतो न पियो। लतीफ़ाबाद वासी ग़ुलाम साबिर के घर भातियुनि हुकूमत का मुतालबो कयो आहे त संदनि जल्द DNA टेस्ट कराए प्यारनि जा लाश ॾिना वञनि। इंतज़ामिया DNA रिपोर्ट खां सवाइ लाश वारसनि हवाले करण खां इनकार करे छॾियो।
वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त नून लीग वारा डील जे चक्कर में आहिनि, लाॻीतो राब्ता करण जी कोशिश करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर चयो त नैब तरफ़ां घेरो तंग थियण बाद ऑपोज़िशन हुकूमत खे ब्लैकमेल करणु चाहे थी। करप्शन जो जवाब ॾियण बदिरां हुकूमत ते तनक़ीद करे रही आहे। कराची कमेटी जे नाले सां का बि कमेटी नाहे। वफ़ाक़ ते सूबाई हुकूमत जे वज़ीरनि ते ॿधल कमेटी समूरे सूबे में मनसूबनि आॾो पैदा थियल रंडकूं ख़त्म करण लाइ कमु कंदी। पर वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मुल्क में अॻी महांगाई चोट छॾियल आहे। मथां वरी वफ़ाक़ी हुकूमत दवाऊं महांगियूं करे छॾियूं। वफ़ाक़ी हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण में नाकाम थी वई आहे। कंदकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त MQM वटि सियासत लाइ कुझु नाहे हूंदो त सिंध जे विरहाङे जूं ॻाल्हियूं कंदी आहे। सिंध जो अवाम विरहाङे खे कॾहिं बि बर्दाश्त न कंदो। शेख रशीद जे ॻाल्हियुनि खे संजीदा न वठणु घुरिजे, उन जे बारे में सभिनी खे ख़बर आहे। सब्जी आहे, पटाटो आहे, भिंडी आहे 100 रुपया किलो आहे, भिंडी आहे ऐं पटाटो 50 रुपया किलो आहे। हर माण्हू मुश्किल में आहे। हिकु त पोरियत जो पोरियो उजूड़ो सॼे ॾींहं जो 500 रुपया आहे। 500 उजूड़े वारो पोरियत भाॼी कीअं वठे, इहो अटो कीअं वठे, खंडु कीअं वठे। हिकु टाइम पियो खाऊं त ॿिए ॾू टाइम असां वेठे बुख मरो सारे बचे हिते नंढड़े त ॾाढा रहंदा आहिनि। अघ न अघड़ीअ सां पेट पाल जा बचे था खाऊं। महांगाई वॾी आहे, ग़रीब माण्हू छा हिकिड़ो वेलो खाऊं हिकिड़ो वेलो वेठा आहियूं। हींअर अलाए नाले मिली आहे दाल उहा वठी आहियूं। पैसा न वठूं हिकिड़ो वेलो बि कोन खाई ॾाढो ॾुखियो थी। तब्दीली सरकार हिन हफ़्ते बि अवाम खे रिलीफ ॾियण में नाकाम। खंड जे अघनि में लगातार वाध। टमाटा, बसर ऐं दालियूं बि ग़रीबनि जी ख़रीदारी जी सद खां चढ़ी वयूं। शुमारियात खाते महांगाई जे हवाले सां हफ़्तेवार रिपोर्ट पधरी करे छॾी। हफ़्ते अंदरि टमाटनि जे अघनि में 9 रुपया इज़ाफ़े बाद टमाटा 100 रुपया फ़ी किलो थी विया। खंडु 1 रुपयो 57 पैसा ऐं बाकरो गोश्त 7 रुपया फ़ी किलो महांगो। रिपोर्ट में चयो वियो आहे त हिकु हफ़्ते दौरान बसरनि जे अघनि में 5 रुपया फ़ी किलो वाध थी। दाल माश, दाल चणा, मसूर दाल, बासमती चांवर, अटे ऐं घी जे अघनि में बि ॻाटे तोड़ इज़ाफ़ो रिकॉर्ड। आम वाहिपे जे शयुनि जे अघनि में लगातार वाध अवाम जी चेल चिमी करे छॾी। पीपल्स पार्टी खां पोइ नवाज़ लीग बि गिलगित बल्तिस्तान में चूंड सुधारनि लाइ हुकूमत तरफ़ां तलब कयल क़ौमी असैम्बली जे इजलास में शिरकत न करण जो ऐलान करे छॾियो। क़ौमी असैम्बलियुनि में अपोज़िशन लीडर ऐं नवाज़ लीग जे मरकज़ी सदर शहबाज शरीफ़ चयो आहे त हुकूमत गिलगित बल्तिस्तान में शफ़ाफ़ ऐं आज़ाद चूंडनि वारे अमल में रंडकूं पैदा न करे। गिलगित बल्तिस्तान इंतहाई हसास ऐं कश्मीर कॉज़ सां सलाहियल मामिलो आहे। क़ौमी असैम्बली जे स्पीकर खे गिलगित बल्तिस्तान जी इलेक्शन जे मामलनि में मुदाख़लत करण जो को बि अख्तियार न आहे। सिंध जे बेटनि ते कब्ज़े ऐं कराची खे वफ़ाक़ हवाले करण वारियुनि कोशिशुनि ख़िलाफ़ GS सिंध महाज़ जी कराची में सचल ॻोठ खां प्रेस क्लब ताईं रैली। कारकुननि जी वॾे अंग में शिरकत। GS सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो, नवाज़ शाह भाडाई, पूनल सारियो ऐं ॿियनि अख़बारनि चयो त कराची खे कंहिं बि सूरत में वफ़ाक़ हवाले करणु न ॾींदासीं। सिंध जे बेटनि ते शहर अॾेधारनि खे आबाद करण जी साज़िश कई पई वञे, जेका कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। सिंध जे तालीमी इदारनि में उस्तादनि ऐं शागिर्दनि सूदो कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 257 थी वियो। सिहत खाते जो चवणु आहे त तालीमी इदारा खुलण बाद 29 ज़िलनि मां मजमूई तौरु 50,959 माण्हुनि जा सैंपल्स वरिता विया। 257 जा माण्हुनि जा नतीजा मुस्बत अची विया। मुतासिरनि में महरान यूनिवर्सिटी, ज़ाबेस्ट ऐं फातिमा डेंटल कॉलेज जो अमलो तोड़े शागिर्द शामिल। PPMP जाम मदद अली बि कोरोना वायरस जो शिकार। टेस्ट रिपोर्ट पॉज़िटिव अचण बाद पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो। पनवाकिल वेझो दातलो पुलिस पारां गुज़िरियल राति हिकु नौजवान खे धाड़े ॼाणाए मारण वारो मुक़ाबिलो शकी बणिजी वियो। मार्जिवल कश्मीर वासी नौजवान एजाज़ सब्ज़ोई जे जिस्म ते तशद्दुद जा निशान वाज़े। तालके अस्पताल में नौजवान जी माउ दाहियो त संदसि पुटु ॾोहारी न हो। कुझु वक़्तु बाद संदसि शादी थियल हुई, जंहिं सबबु हू साहुरनि वटि तरसियल हो, जितां ओचितो ग़ाइब थी वियो हो। पुलिस पुट खे कूड़े मुक़ाबले में मारे ज़ुल्म कयो आहे। इंसाफ़ कयो वञे। SSP सखर इरफान समूह जो मौक़िफ़ आहे त मार्जिवल धाड़ेल जो वास्तो लाॾो टेघाणी जे ग्रुप सां हो।
हैदराबाद के पोश इलाके सिविल लाइन में रोज़ानी पंहिंजी अख़बार टाइम न्यूज़ से सिरवान अली कासी के घर ते हथियार बंदन जी कहा। हथियार बंदन घर ते कब्ज़ो करे वरितो, घर अंदर भञराब कई वई। हथियार बंदन पुलिस के चयो त असांखे बासर माण्हुनि मोकिलियो आहे। पुलिस घर तां कब्ज़ो ख़त्म कराइण तोड़े जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कानूनी कार्रवाई अमल में न आंदी। वाक़े जे हवाले सां सिंध जे केतिरनि ई शहरनि तोड़े इलाइक़नि में सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि जो एहतजाज। लाड़काने के वलीद थाने अंदर 62 शख्स एहलकार के तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणाए संदसि वर्दी फाड़े छॾी। वीडियो बयान में मुतासिर एहलकार असगर मुखेरी चयो आहे त हिकु जवाबदार खे पकड़े थाने ते आंदो त हिकु सियासी 62 शख्स आयो ऐं SHO आॾो तशद्दुद जो निशानो बणायो। SSP वाक़े जो नोटिस वठी जांच जो हुकुम ॾेई छॾियो। कराची के इलाके डिफेंस में तामीर थींदड़ बंगले के मलबे में 7 इंसानी खोपड़ियों हथ। इतला ते पुलिस पहुंची जांच शुरू करे छड़ी। पुलिस जो चवण है लगे तो खोपड़ियों 4 साल पुरानियों ऐं डॉक्टरी की प्रैक्टिस लाइ इस्तेमाल थी हूंदियूं। खेपरो भरसा गोट साहड़ राजड़ में 2 मारन की मां अमरती भीड़ जो घर में लाश हथ। इलाके में औरत के कत्ल थियण जा चोबोल। पुलिस औरत जो लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो। औरत के वारसनि वाक़े के आपघात करार ॾेई छॾियो। संदन चवण आहे त अमरती भीड़ जो मुड़स कराची ऐं वालदैन मज़दूरी सांगे बलोचिस्तान वियल आहिनि। औरत घरों अणबड़ तां आपघात कयो आहे। पुलिस चयो आहे त औरत जे मुड़स या वालदैन जे अचण बाद लाश जो पोस्टमार्टम करायो वेंदो। उन खां पोइ ई मौत जा कारण मालूम करण लाइ कार्रवाई अॻिते वधी सघंदी। केन शाह भरसा गोट वाह सौबदार में घर ते हमले दौरान औरत कत्ल। इलाके वासियुनि चयो आहे त अणॼातल जवाबदारनि घर में दाख़िल थियण बाद औरत फौजिया चांडियो के डंडा हणी कत्ल करे छॾियो। हमले में ज़ख़्मी थियल औरत पूंछ चांडियो गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। शिकारपुर में तारीखी सर हेनरी हॉलैंड आई हॉस्पिटल ऐं डॉक्टर्स कॉलोनी ते बिल्डर्स के कब्जे खिलाफ शहरी सरापा एहतजाज बनल। वड़ियग में शहरनि जो रैली कढण बाद लखीदर चौक ते धरणो। इंतजामिया ऐं बिल्डर्स खिलाफ नारेबाज़ी। शहरनि अस्पताल ते कब्ज़ो फौरी तौर ख़त्म कराइण जो मुतालबो कंदे चयो आहे त बिल्डर मुज़फ़र ईसानी अस्पताल की ज़मीन ते रावती कम शुरू करे छॾियो आहे। तारीख़ी अस्पताल ट्रस्ट की मिल्कियत है जंहिंखे विकिरो नथो करे सघिजे। शहरनि तरफ़ां अस्पताल ते कब्ज़ो ऐं रावती कम बंद न थियण की सूरत में तहरीक लाइण जो चिताव। भानसेराबाद में स्कूल वेंदे शागिर्दाणी से मुबैना ज्यादती की कोशिश वारो केस लोहण जो कोशिशूं बिस्मा मंगी के वारसन पुलिस से बेतमादी जाहिर करे छड़ी। शागिर्दाणी के वारसन एहतजाज कंदे चयो आहे तो पुलिस केस में बिस्मा की ज़ात तब्दील करे छड़ी ऐं पिस्तौल जो जिक्र न कयो। पुलिस की कोशिशुनि में लगे तो वह केस के लाइमिटी करण घुरे थी। शागिर्दाणी के वारसन तरफा आला अख्तियारन का जांच ऑफिसर तब्दील करे इंसाफ ॾियण जो मुतालबो। कुछ ॾींहं अॻु शागिर्दाणी स्कूल वञी रही हुई त 3 जवाबदारनि केस अगवा करण बाद ज्यादती की कोशिश कई। नींगरी जी रड़ियन ते जवाबदार फरार थी विया हुआ। पीरगोट भरसा वडा महेसर में बासरन तरफा पुलिस की मदद से मुबैना तौर घर ते कब्जे की कोशिश। पोरियत अब्दुल रऊफ चनो के घर ते कब्जे की कोशिश दौरान मज़ाहिम ते औरतों ने ॿारनि मथा तशद्दुद। रहवासियुनि औरतुनि सां गॾु एहतजाज कंदे दाहियो आहे त घर ते कब्ज़ो कंदड़ बाअसरनि सां पुलिस ॿिठ बणियल आहे। घर ते कब्ज़ो ख़त्म कराए जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलीकार माहिया शाहिद सियाल। हेडलाइंस वानी बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।